माहवार मैगज़ीन हमसरी हैदराबाद शुमारो दिसंबर 2020 सिलसिले सक़ाफ़त अदब ऐं समाजियात मां असांजी चूंड मुनव्वर सिराज जो लेख माणिक मुनीर जी दुनिया। हर वॾो तख़लीक़कार पंहिंजी हिकु अलॻि दुनिया जोड़ींदो आहे या ख़ासि उन जी पंहिंजी दुनिया हूंदी आहे। हू उन दुनिया जो मालिक हूंदो आहे। हू उन दुनिया जो ख़ुदा हूंदो आहे। हू उन दुनिया जो बादशाह हूंदो आहे। उन जी जोड़ियल उहा दुनिया उन जे नाले ऐं हवाले सां ॼाती सुञाती वेंदी आहे, जीअं काफ़का जी दुनिया, काम्यो जी दुनिया, गार्शिया मार्कीज़ जी दुनिया, जेम्स जॉइस, वर्जीनिया वुल्फ, पालो कोल्हो, हार्की मोराकी जी दुनिया, नॉर्मन मेलर, वी.एस. नायपाल ऐं सलमान रुश्दीअ जी दुनिया। ऐं जीअं बरे सग़ीर जे उर्दू अफ़सानवी अदब में क़ुरतुल हैदर जी दुनिया, बानू कुदसिया जी दुनिया, अमृता प्रीतम जी दुनिया ऐं सिंधी अफ़सानवी अदब में लाल पुशप जी दुनिया, आनंद खीमाणीअ जी दुनिया ऐं माणिक मुनीर जी दुनिया ऐं ॿियनि बि काफ़ी लेखकनि जूं दुनियाऊं। अवीं असीं उन्हनि लेखकनि जी दुनिया में लहंदासीं त आहिस्ते आहिस्ते बिन मुनफ़रिद ऐं हैरान कंदड़ दुनिया जो हिस्सो थींदा वेंदासीं। इन दुनिया जा रंग रूप ऐं ख़दो ख़ाल पंहिंजा हूंदा। उन दुनिया जा ख़्वाब ख़याल पंहिंजा हूंदा। लुड़क टहक पंहिंजा हूंदा। अंदाज़ पंहिंजो हूंदो। उणत पंहिंजी हूंदी। खणत पंहिंजी हूंदी। जिद्दत पंहिंजी हूंदी ऐं उहा इनफरादियत ई उन लेखक जी अलॻि दुनिया जो सबूत हूंदी आहे। उहो अलॻिपणु ई उन लेखक जी बादशाहीअ जो दलील हूंदो आहे। अलॻि दुनिया जोड़ण जो साहस फ़क़ति ग़ैर मामूली आर्टिस्ट साहे सघंदा आहिनि। हर कंहिं में अहिड़ो दम न हूंदो आहे। माणिक मुनीर सही माना में सिंधी अफ़सानवी अदब जो अहिड़ो ग़ैर मामूली लेखक आहे जंहिंजी पंहिंजी हिकु अलॻि दुनिया आहे, माणिक जी दुनिया। संदसि ग़ैर रिवायती कहाणियुनि जो तादाद भले खणी तमामु वॾो न हुजे, पर उहे कहाणियूं पंहिंजे पाण में हिकु पूरी काइनात आहिनि। एहसास ऐं जज़्बे जी काइनात, रवायत शिकनी ऐं नवाण जी काइनात, लिखण जे मुनफ़रिद अंदाज़ असलूब जी काइनात, इंसान जे अंदर में दबियल जज़्बे जे इज़हार जी काइनात। संदसि अनाम कहाणियूं हुजनि या नामदार कहाणियूं, सभ जूं सभु एॾियूं त तेज़ तरार, तुज़, गहरियूं ऐं अहसास सां टुबटार आहिनि जहिड़ियूं कंहिं नदीअ जूं ज़िंदा लहरूं, जहिड़ियूं बाहि जूं चिणगूं। ऐं संदसि नाविल हिकु सवालिया निशान, अहिड़ो सवालिया निशान जेको हमेशह सिंधी अदब जे पढ़ंदड़नि जी अखियुनि में चुभंदो रहंदो। लुढ़ंदड़ नसुल ऐं साह मुठ में जे विच ते बीठल, पाताल में बग़ावत खां वेंदे पछताव ताईं माणिक जा नाविल महज़ नाविल न आहिनि, बाहि जूं नदियूं आहिनि, जलंदड़ जलाईंदड़ ज्वालामुखी आहिनि। माणिक शख़्स जे अंदर जी भंजडाह, उणतुण, ॾुख, डपु, नाउमीदी, यासियत, ख़ालीपणे, महरूमी, बेयकीनी, बुख ऐं फ्रस्ट्रेशन जे इज़हार जो नुमाइंदो ऐं हक़ीक़ी तख़लीक़कार आहे। माणिक जी तख़लीक़ में जेका ॻाल्हि आहे उहा माण्हूअ जे अंदर जी हक़ीक़ी ॻाल्हि आहे ऐं संदसि ॻाल्हि ॿुधाइण जो असलूब फितरी ऐं आर्टिस्टिक आहे। न संदसि ॻाल्हि हथरादू आहे, न ई संदसि अंदाज़ मसनूई आहे। माणिक मुनीर हक़ीक़ी तौर सिंधी अफ़सानवी अदब जो हिकिड़ो रिवायत शिकन बाग़ी रूह आहे। हुन उन दौर में हवेलियुनि जा राज़ पधरा कया जंहिं दौर में हवेलियुनि तां कांग पिया तड़जंदा हुआ। हुन उन कारे दौर ते कलम खणण जी बि जुरत कई ऐं साह मुठ में लिखियो, जंहिं दौर में सफ़ेद कालर अदीब, दानिश्वर ऐं सियासतदान पंहिंजो पटको बचाइण में पूरा हुआ।
उन वक़्त में उन समाज में ममनू मौज़ू फॉरबिडन फ्लावर्स यानी जिनसी फ्रस्ट्रेशन ते बेबाकी ऐं तख़लीक़ी सचाईअ सां लुढ़ंदड़ नसुल जी नुमाइंदगी कई, जंहिं वक़्त में उन मौज़ूअ ते लिखण त छा, ॻाल्हाइण त छा, सोचण बि ऐब सम्झो पिए वियो। उन कंहिं मासूम मसीहा वांगुरु पंहिंजे दौर जे माण्हूअ जे दॿियल जज़्बे खे रस्तो ॾियण लाइ पंहिंजे कलम जो कुल्हो पेश कयो। ॿिया सभु अदीब नाम निहाद इख़्लाक़ी क़दरुनि जी सरहद ओरांगण जी जुरत खां महरूम थी पंहिंजे पाण सां लिक लिकोटी कंदा रहिजी विया ऐं माणिक सभई सरहदूं ओरांगे वियो ऐं हुन बद इख़्लाक़ समाज में इख़्लाक़ जे ठेकेदारनि मथिस इल्ज़ामनि जी संगबारी करे ॾिनी। हू ख़ामोशीअ सां लिखंदो रहियो ऐं मुरकंदो रहियो, पर माणिक जो ममनू मौज़ूअनि ते लिखण जो मतिलबु इहो कतई न आहे त को उहे मौज़ू संदसि एडवेंचर या क्रेज़ आहिनि, या जिते वण न हुजे उते कांडेरो दरख़्त जे मिसदाक ख़ाली मैदान जो फ़ाइदो वठण ऐं सस्ती शोहरत माणण जे इरादे जो नतीजो आहे। जीअं माणिक खां पोइ वारा कुझु लेखक, कहाणीकार तोड़े शाइर जिन्स जे मौज़ूअ ते फैशन तौर सिधे अणसिधे अंदाज़ में जला फुला लिखी पाण तां माण्हू खिलाए रहिया आहिनि, पर उन मौज़ूअ ते माणिक मुनीर जो लिखण दरअसल संदसि तख़लीक़ी इज़हार सां मेल खाईंदड़ मौज़ूआती रुझान जो फितरी मज़हर आहे, जंहिंसां हुन भरपूर तख़लीक़ी अंदाज़ में अहिड़ी सघ ऐं सलाहियत सां निभायो आहे जहिड़ो कंहिं बि मौज़ूअ जो हक़ हूंदो आहे। इहा हुन जी तख़लीक़ी अहलियत ऐं जुर्रत हुई जो हुन ॿरंदड़ धगंदड़ टांडनि में हथु विधो। उन खां वधीक हिकु लेखक जी ॿी कहिड़ी बग़ावत थी सघे थी? हिकु सवालिया निशान, हिकु तख़लीकार जी बग़ावत असां सभिनी लाइ बि उमूमी तौर ऐं उन्हनि लाइ बि ख़ुसूसी तौर जेके अदब बराए अदब, अदब बराए ज़िंदगी, दाख़िलियत, ख़ारिजियत, आर्ट, समाजी तब्दीलीअ जो मुहर्रिक, ग़ैर मुहर्रिक वग़ैरह जे बहस में फाथल आहिनि। माणिक मुनीर मसनूई लेखक न आहे। इन ॻाल्हि जे दलील तौर संदसि तख़लीक़ जे नचपणे समेत संदसि ज़ाती ज़िंदगी ऐं उन ज़िंदगीअ जो क्लाइमेक्स यानी संदसि ख़ुदकुशीअ वारो अलमियो साम्हूं आहे। हक़ीक़त हीअ आहे त मुनीर अहमद मेमण जी मौज़ूआती दुनिया संदसि ज़ाती ज़िंदगीअ जी भोगना, संदसि दौर जो सियासी समाजी माहौल, संदसि तख़लीक़ी वजदान, संदसि अदबी निगाह, संदसि इल्मी सघ, संदसि दानिशमंदाणी बसीरत, संदसि इज़हार लाइ सिन्फ़ जी चूंड ऐं संदसि इज़हार जो अंदाज़, असलूब पाण में ॻंढियल, गॾियल, ॿधल, मिलियल ऐं तख़लीक़ी हुनरमंदीअ सां हिक ॿिए में तहलील थियल आहे। उन महलूल मां आमेज़िश मां जनम थियो आहे। माणिक मुनीर जो जंहिंमां जनम थियो आहे बिजलीअ जी उघाड़ी तार जहिड़ियुनि कहाणियुनि जो, जंहिंमां जनम थियो आहे साह मां साह कढंदड़ नाविल साह मुठ में जो, जंहिंमां जनम थियो आहे लुढ़ंदड़ नसुल जो ऐं पछताव जो, ऐं हा पाताल में बग़ावत जो, ऐं जंहिं जनम ॾिनो आहे हिकु अलॻि मुनफ़रिद दुनिया खे, जंहिं दुनिया जो नालो आहे माणिक जी दुनिया।